अस्सलाम वालेकुम जिन नाज़रीन ठकानियुनि सां गॾो गॾु आऊं आहियां ख़ुदि ठकाई तव्हांखे अहम ख़बर ॿुधाईंदो हलां त चंड जे मथे घर बुकिंग जे लाइ जारी आहिनि ऐं जेके बि पंहिंजो घर बुकिंग कराइणो हुजे सो गामू सां राब्तो करे ऐं पंहिंजो घर बुकिंग कराए। गामू जो नंबर आहे 00033 भेरा दॿायो, डायरेक्ट गामू सां ॻाल्हायो ऐं चंड मथे पंहिंजो घर बुकिंग करायो। ये नाज़रीन हिते जे अचो त बीठल माण्हुनि खां पुछूं त उन्हनि जो छा चवणु आहे घर बुकिंग कराइण जे बारे में हिननि खां पुछूं त उहे छा था चवणु चाहिनि। अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। अरे चंद मथे घर बुकिंग जे बारे में तव्हां खां पुछण आया आहियूं, इन जे बारे में तव्हां थोरा सां ॿुधायो। त चंड जे मथे छा? चंद जे मथे घर बुकिंग जे लाइ। अच्छा हा अरे बुकिंग यार, जारी आहे। बुकिंग जारी आहे न। सची पुछे त यकीन करे ॾिस थेलो पुठन में पियो आहे। असां पाण कोला में आहियूं त कंहिं न कंहिं जॻह ते रुगो ठुकरी खां मिले, पर तूं चए थो उते जेकॾहिं आहे जॻह न त यार असांखे जॻह बॻाए कोन थी खपे। पोइ असांखे रुगो प्लाट जी का टुकरी हुजे जिते असांजो पंहिंजो रुगो लॻायूं तंबू। छा लॻायो? तंबू लॻायूं। तंबू? हा असांजे टेंट आहिनि। अच्छा पर ॻाल्हि ॿुधो न, प्लाट जी टुकड़ी तव्हांखे चंद जे मथे फ्री में मिलंदी। फ्री में? हा फ्री चंद मथे। हा बस बस रुगो ईअं ई सही आहे। हा बस। अच्छा भला घर तव्हांखे बुकिंग कराइणो हुजे या न कराइणो हुजे ऐं जेकॾहिं तव्हां घर बुकिंग करायो था त पोइ 33 भेरा 0 मिलाए साम्हूं सां ॻाल्हायो।